बाबा ईद सुभाणे है परी है। ईद परियां ना ईद सुभाणे है चरियो थियो आई ईद परी है। ईद यार सुभाणे है। आऊं तो के हिसाब करे दिया ईद सुभाणे कोने ईद परी है। चरियो आई जा छंछर ते ई 27 रोज़ो 27 रोज़ो थियो छंछर ते। हां 28 रोज़ो थियो आचर ते। हां पो परी अंगारे ते ईद है न यार ईद 27 रोज़ो थियो। हां थियो छंछर जो हां 28 ते 29 रोज़ो थियो। हां 28 थियो तारीख हां तो ईद मंगल ते थींदी ना तू कींदो जे सूमर ते ईद ना यार ईद परी है। ईद परी कोने ईद ईद मंगल ते है परी। ईद आजा वेड़ो ना वेड़ो हिकड़ो मिनट ईद रोज़ो आऊं तव्हांखे ॿुधायां थो। हाणे ॾिसो अंगारे जो रोज़ो थियो। अंगारे जो थियो 21 ठीकु आहे। हाँ ऐं सूमर जो थियो न हा सूमर जो थियो 21 अंगारे जो थियो 22 उन खां पोइ आख़िरी जेको जुमो आयो इहो आयो 27 ठीकु आहे। पोइ ईद परी आहे न। रोज़ो तव्हां रोज़नि जी तव्हांखे ख़बर पइजी वई। ख़बर आहे मूंखे मुला खां पुछा करे आयो ईद सुभाणे आहे। परी आहे बाबा न त आऊं हीअं ईद निमाज़ पढ़ियो त तव्हां सुभाणे चरिया आहियो त बेवकूफ़ बणा ईद बाबा सुभाणे आहे तूं निमाज़ पढ़े ही कपिड़ा चरिया आहियो त ईद हींअर तोखे आऊं ॾिसियां तूं सुतो पियो आहे ख़्वाब में निमाज़ूं पियो पढ़ी जा हींअर अरे बाबा ईद परी आहे। आऊं फोन कयां ईअं फोन कर भले छा बि कर तूं त सुतो पियो आहे घर हींअर। अरे निमाज़ चरियो अल्लाह जो कसम कूड़ा जा अरे यार आऊं हींअर सेवियूं खणी आयो हुअमि 27 जी रात जो तूं सुतो पियो ईद परी आहे बाबा। ईद परी आहे बाबा।